बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु मुहम्मदिन व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। अम्मा बादु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलामुन अलैकुम मोहतरम सामिईन। असांजो ही सबक उणियो अली इब्न अबी तालिब जे लक़बनि मां हिकु लक़ब असां अॻिते वधाए रहिया आहियूं। अली अलैहिस्सलाम उन्हनि माण्हुनि उन्हनि बंदनि में शुमार आहिनि जंहिंजे चहिरनि ते सजदनि जा निशान आहिनि। उहा अली इब्न अबी तालिब आहे, छो जो अलीअ जी उहा ज़ात आहे जेका हिकु ई राति में 1000 रकअत सुबहान ताला जी तस्बीह में गुज़ारींदी हुई। अली इब्न अबी तालिब अगरचे मस्जिद कूफ़ा हिकु वॾी मस्जिद आहे, लेकिन वरी बि जेको आहे सो हेॾां नजफ़ जी तरफ़ जेको आहे सो साफ़ी सफ़ा जे मक़ाम ते जेको निकिरी ईंदा हुआ ऐं इन क़ब्रिस्तान जी तरफ़, ऐं उते हिकु किलाई में बि अली इब्न अबी तालिब इबादत फ़रमाईंदा हुआ। कुमैल हिकु मरतबा मस्जिद सहला में विया त चादर जे हेठि ॾिठूं त को शख़्स आहे, शायदि उनखे कंहिं ज़हरीली शइ शायदि उनखे ॾंगियो आहे, तंहिंजे करे ईअं ज़मीन सां पेवस्त आहे। लेकिन जेॾी महिल चादर खे थोरो मथे कयूं त सुभान हो ताला जी तस्बीह में ज़मीन सां पेवस्त ऐं सजदे जी हालत में अली इब्न अबी तालिब तस्बीह ख़ुदा करे रहिया हुआ। उहा अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे जंहिंजे करे छो न उनजे चहिरे ते सजदनि जा निशान हुजनि। अॻियो लक़ब आहे अली इब्न अबी तालिब जो क़ुरान जी तावील ऐं तंज़ील ते कुफ़ार ऐं फुजार सां जंग करण वारा अली इब्न अबी तालिब। तारीख़ जे वर्कनि खे खोलियो त जो उन में क़ुरान मजीद में काफ़ी आम ख़ासि मुतलक़ मुग़यद नासिख़ मनसूख़ कज़ा तावील जेको आहे सो तावील ऐं तंज़ील जंहिंसां फुजार जेके आहिनि से पंहिंजे तरफ़ ऐं उनखे जेको आहे सो ॿिए तरफ़ छिकींदा हुआ त उन्हनि खे सही तावील ऐं तंज़ील जेको आहे सो अली अलैहिस्सलाम उन्हनि खे तफ़सीर करे ॿुधाईंदा हुआ। जंहिंजी मिसाल तौरियत ऐं इंजील में आहे। मोमिननि जो वली अली इब्न अबी तालिब आहे। दोस्त रसूल ऐं रसूल ख़ुदा जो वसी बि अली इब्न अबी तालिब आहे। हक़ जो सिपाह ऐं हक़ जे सिपाह जो सहारो बि अली इब्न अबी तालिब आहे। दीन जो नासिर ऐं मददगार, ज़ईफ़ ऐं नातवां जो हामी अली इब्न अबी तालिब आहे। मुसलमाननि जी पनाहगाह अली इब्न अबी तालिब आहे। कुफ़ार जे वॾे वॾे बहादुरनि ऐं सरदारनि खे सत्यानास ऐं उन्हनि खे निमाइण वारी ज़ात अली इब्न अबी तालिब आहे। इंशाअल्लाह अॻियनि लक़बनि में अॻी क़िस्त में तव्हां साम्हूं पेश कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह।